अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां शफ़क़त अली। पाण पोयनि वीडियोनि में डिस्कस करे चुका आहियूं त असां सिंधी जनरल सिंधी पेपर जेको आहे PMS जो या CC जो उन जा जेके चऊं इम्पॉर्टेंट टॉपिक्स आहिनि उहे डिस्कस कंदासीं ऐं कोशिशि कंदासीं त उनखे असां YouTube ते अपलोड बि कयूं। इन जे लाइ असां अॼु हिकिड़ी नंढड़ी कोशिशि कई आहे, उमेद आहे तव्हांजे लाइ लाभायती ऐं फ़ाइदेमंद साबित थींदी। उन में असां हमेशह ॾिठो आहे त असांजा जेके दोस्त आहिनि इहे जेके जूनियर्स चऊं या बिगनर्स चऊं, उनखे इहा कन्फ्यूजन हूंदी आहे त असां पोइट्री या शाइरी वारो जेको पार्ट आहे, क्वेश्चन आहे, असां उनखे अटैम्प्ट कीअं कयूं। उन जे लाइ तव्हां जेकॾहिं बुक पढ़ंदव तव्हां त बुक में तव्हांखे उहे जेके पोइट्री आहे उहा बाक़ाइदा तशरीह सां मिलंदी, सुठे तरीक़े सां लिखियल आहिनि बुकनि में। असां लाज़मी ओतिरो त असां कोन था तव्हांखे डिस्कस करे सघूं ऐं सम्झाए सघूं जहिड़ो बुकनि में सुठी तरह सां लिखियलु हूंदो आहे, पर हीउ हिकिड़ो असांजो चऊं कोशिशि आहे नंढड़ी त असां इहो तव्हांखे सम्झायूं त इन पार्ट में या इन क्वेश्चन में असां स्कोर कीअं घणो खणी सघूं था। छो त इहे जेके पोइट्री वारो पोर्शन आहे उहो तव्हांखे बुकनि में त मिली वेंदो सुठो, पर उन में टेक्निक्स न आहिनि त बाबा असां स्कोर कीअं घणो खणी सघूं था। उन जे लाइ मां सोचियुमि त भला हिकु अधु बैत लिखी उन में थोरो असां सम्झायूं त हिन बैतनि खे सम्झिजे कीअं, तशरीह कीअं कजे ऐं इहो क्वेश्चन अटैम्प्ट कीअं कजे त जीअं असां स्कोर घणो खणी सघूं। त लाज़मी तव्हां ॾिठो हूंदो त करंटली असांजी जेका चऊं जनरेशन आहे, ख़ासि करे सिंध में जेका कॉम्पिटेंट जनरेशन आहे, जेका पर्टिकुलरली कॉम्पिटेटिव एग्ज़ाम्स लाइ तयारी कंदी आहे, त उहे हींअर करंटली CC 24 जी तयारी करे रहिया आहिनि। ऐं उन्हनि में जेको नंबर ऑफ़ कैंडिडेट्स आहे, जंहिं स्क्रीनिंग क्वालिफाई कई आहे, त उहो तक़रीबन 11,000 आहे। ऐं लाज़मी तव्हां 11,000 जेकॾहिं कैंडिडेट्स सां या तव्हां उन सां मुक़ाबिलो करणु वञो पिया त उन जे लाइ तव्हांखे स्कोर बि घणो खणणो पवंदो। उहे बि जेकॾहिं ॾिठो वञे त PCS जेका हूंदी आहे या PMS जेका हूंदी आहे सिंध जी, त उन में जेको कॉम्पिटिशन हूंदो आहे उहो तक़रीबन जाम हूंदो आहे। पहिरियां त रूरल एरियाज़ जा जेके स्टूडेंट हूंदा उन्हनि में कॉम्पिटिशन जाम हूंदो हुयो, ऐं हींअर त अर्बन एरियाज़ में बि इहो कॉम्पिटिशन वधंदो वञे पियो। इन जे लाइ सोचियोसीं असां त भला कुझु टिप्स ऐं ट्रिक्स ॾियूं पंहिंजे एक्सपीरियंस जे बुनियाद ते, जेके असां स्कोर सुठो खयो आहे। त उन में मां सम्झुमि त हिकिड़ो भला एग्ज़ाम्पल ॾेई करे असां सम्झायूं बोर्ड ते ऐं पंहिंजे दोस्तनि खे फैसिलिटेट करण जी कोशिशि कयूं। ऐं उमेद आहे त हीअ असांजी नंढड़ी कोशिशि जेका आहे उहा तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद साबित थींदी। ऐं तव्हां जेकॾहिं इन नंढड़ी कोशिशि सां कामयाबु थियो था ऐं सुठो स्कोर खणो था त असांखे ख़ुशी थींदी। अच्छा, त उन में असां पोएं वीडियो में असां डिस्कस करे चुका आहियूं त जेको सिंधी मज़मून आहे उहो कीअं लिखिजे। उन खां पोइ असांजो जेको मेजर पार्ट आहे पंहिंजे CC जनरल सिंधी जो जेको सब्जेक्ट जो मेजर पार्ट आहे मज़मून खां पोइ असांजो पोइट्री वारो पार्ट आहे। त इन में असांजा उहे दोस्त जेके कॾहिं बुक बि न ॾिठो आहे सिंधी जो, कॾहिं पढ़िया बि न आहिनि, त उनखे लाज़मी थोरी ॾुखियाई महसूसु थींदी हूंदी इन जे लाइ त असां हिन जो जेको पोइट्री वारो पोर्शन आहे इन खे असां डील कीअं कयूं, कीअं असां इन खे अटैम्प्ट कयूं। त उन जे लाइ सभ खां पहिरीं तव्हां बैत ॾिसो। जेको बैत तव्हांखे उन नंबर में लिखियलु आहे, त उन में काए नंबर क्वेश्चन जो सुवालु आहे, त उहो तव्हां लाज़मी उनखे आंसर कापी में उनखे ईअं ई लिखंदव त हीअ क्वेश्चन पेपर में 3 नंबर सुवालु आहे या 2 नंबर सुवालु आहे, त उहो मथां उहो हिते ई लिखंदोसि। उन खां बाद में तव्हां बैत लिखो जेकॾहिं तव्हां लिखणु चाहियो था। ऐं मां त इहो रिकमेंड कंदुसि त तव्हां बैत बि लिखो, छो त जेतिरो तव्हांजी क्वांटिटी घणी हूंदी ऐं क्वांटिटी जे बुनियाद ते तव्हांजो पेपर वज़नाइतो हूंदो त ओतिरो तव्हांखे बेनिफिट मिली सघे थो PMS जे पेपर में ख़ासि करे। त उन जे लाइ तव्हां पहिरियों बैत लिखो। उन खां पोइ बैत में अची करे तव्हां उन बैत जो जेको चऊं तशरीह खां अलावा असांखे कुझु ॿिया बि चऊं सब हेडिंग्स ॾियणियूं आहिनि। उनखे ॿियूं सब हेडिंग्स एड करे असांखे पंहिंजो क्वेश्चन बहितर बणाइणो आहे। त असांखे जेको बैत आहे उनखे जस्ट एसि ताईं माना बाउंड न करिणो आहे त ठीकु आहे बैत आहे त उनजी तशरीह ॾेई क्वेश्चन थी वियो असांजो, न ईअं न आहे। असां उनखे अञा सुठे तरीक़े सां ऐं सुठो करे बि जवाबु ॾेई सघूं था ऐं सुठे तरीक़े सां अटैम्प्ट कंदासीं त असांजो सुठे तरीक़े सां मार्कूं असांजूं सुठियूं अची वेंदियूं इनशाला। त उन में पहिरियां तव्हां बैत लिखो। हीअ ग़ालिबन शाह साईं जो बैत आहे ऐं शाह साईं खे सम्झण जे लाइ कंहिं वॾे ॾाहे जी ज़रूरत आहे जेको वॾो एजुकेटेड हुजे। असां त हिकिड़ा चऊं ख़सीस हिकिड़ा स्टूडेंट रहिया आहियूं ऐं असां हिन वक़्त ताईं बि एस्पायरेंट आहियूं, त असां कोशिशि कंदासीं त असां सम्झण जी ऐं सम्झण जी कोशिशि कयूं शाह साहिब खे। छो त शाह साहिबु जेको आहे हिकिड़ो असांजो माना यगानो शाइर आहे पंहिंजे सिंधी अदब जो। उनजी त वॾी दुनिया लेवल ते हैसियत आहे, पर पंहिंजी सिंधी जेकॾहिं असां अदब जी ॻाल्हि कंदासीं त शाह साहिबु जहिड़ो असांखे शायदि कोई मिले। त हमेशह जेके बि तक़रीबन बैत ईंदा आहिनि त उहे कॾहिं पंहिंजी असासी शाइरी मां या क्लासिकल शाइरी मां ईंदा आहिनि, कॾहिं तव्हांजी चऊं जदीद शाइरी मां ईंदा आहिनि। त पोइ मां ही जस्ट एग्ज़ाम्पल ॾिनो आहे
तव्हांखे बैत पास्ट पेपर्स में मिली वेंदो, तव्हांखे बुक मां बि मिली वेंदो। मां बि किथां बुक मां ई मुंहिंजे ख़्याल में ॾिठो हुयो, किथे लिखियलु हुयो। त ठीकु आहे, त अहिड़े हिसाब सां हीअ बैत आहे 14 चंड तूं उभरी सासी करी सिंगार पलक परियान पिरी जे हीला करी हज़ार जहिड़ो तूं सभु ॼमार तहिड़ो दम दोस्त जो। हीअ बैत असां ॾिठोसीं, बैत असां ॾिसी करे लिखियोसीं असां पंहिंजी कापीअ ते। उन खां पोइ असांखे सब हेडिंग्स ॾियणियूं आहिनि। असांखे सब हेडिंग्स जेके रिलेवेंट बि हुजनि ऐं असांखे स्कोर ॾियारण में मददगार बि साबित थियनि। त उन में पहिरीं तव्हां हेडिंग्स ॾियो। हाणे हू तव्हां खां पुछंदो त हिन जी तशरीह लिखो, ठीकु आहे, त तव्हां उन तशरीह बि असां ॾींदासीं, पर पहिरियां असां सम्झण जी कोशिशि कंदासीं त बाबा हिन में जेके वर्ड यूज़ थियल आहिनि त उन्हनि वर्डनि जी मीनिंग छा आहे, शाइर छा थो चवणु चाहे। पोइ असां उहे वर्ड लाज़मी, इन में कुझु अहिड़ा वर्ड हूंदा जेके तव्हां असां त कोन था सम्झी सघूं, पर उन में कुझु अहिड़ा वर्ड हूंदा जेके तव्हांखे मीनिंग में सम्झ में ईंदा। जॾहिं तव्हां उन लाइन्स खे क्रैक करण जी कोशिशि कंदो त उन में सम्झण जी कोशिशि कंदो त उन में तव्हांखे काफ़ी अहिड़ा वर्ड मिलंदा जंहिंजी सिंपल मीनिंग निकिरंदी तव्हांजी। उन बुनियाद ते तव्हां उन बैत जी तशरीह कंदो ऐं सम्झाणी ॾींदो ऐं हासिलु मतिलबु उनजो लिखंदो। त उन में तव्हां पहिरियों लिखंदो अलिफ़, वरी तव्हां ॿी सब हेडिंग ॾींदव त उन में ॿिए लिखंदो। अहिड़े हिसाब सां असां लिखूं था अॻिते हली। त उन में ॾुखियल लफ़्ज़ जी माना, हाणे हीअ लफ़्ज़ आहे, हीअ माना आहे। हाणे सासी माना हीअ वर्ड असांजो यूज़ थियल आहे मथे, हीअ सासी माना सवें हज़ारें बेशुमार, ठीकु आहे। उन खां पोइ सिंगार माना ज़ैब ज़ीनत, सजावट ठाठ, हीला माना मिंथ, हुनूर तजवीज़, ॼमार माना उमिरि, वही हयाती ज़िंदगी। त अहिड़े हिसाब सां तव्हां लफ़्ज़नि जी माना लिखंदो त तव्हांजे लाइ ईज़ी थी पवंदो त तव्हां उन बैत जी सम्झाणी ॾियो ऐं तशरीह ॾियोसि। त उन जे लाइ हीअ बैत असां पढ़ियोसीं, असां हिन जी माना ॾिनीसीं। हाणे असां अचूं था जेको आहे ॿिए जे तरफ़ अचूं था। अच्छा, त पहिरियों पाण हिन बैत में अल्फ़ लिखी आहियूं ॾुखियनि लफ़्ज़नि जी माना। सेकंड में तव्हांखे अचिणो आहे त बैत जो फ़नी फ़िक्री जाइज़ो कहिड़ो आहे, हिन में जेको या मौज़ू कहिड़ो आहे। मौज़ू हिन में होली प्रॉफिट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे ऐं चंड खे शाइर चए थो त जेको होली प्रॉफिट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे उहो तोखां कई हज़ार गुना वधीक आहे। भले तूं हज़ारें या चऊं अनकाउंटेबल कोशिशि करें सिंगार करण जूं, सिंगार करे अची तॾहिं बि होली प्रॉफिट जहिड़ो नथो थी सघे। उन खां पोइ बैत जी तशरीह में इहो लिखणु आहे त शाइर 14 जे चंड खे या जेको कमर आहे, कमर चंड खे चवंदा आहिनि, कमर खे सम्झाए थो या उनखे चए थो त जेको होली प्रॉफिट आहे उहो तोखां मथे आहे। उन खां पोइ बैत जी सम्झाणी, बैत जी सम्झाणी में तव्हांखे साॻियो इहो लिखिणो आहे त चंड केतिरो बि हुजे या सितारा हुजनि या सयारा हुजनि, जेके बि हुजनि त उहे होली प्रॉफिट सां मैच नथा थी सघनि। उन खां पोइ बैत जो हासिलु मतिलबु इहो त असां बि साॻियो ईअं ई चऊं त होली प्रॉफिट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजो बिल्कुलु असांजो पुख़्तो यकीन आहे त उनजो को बि मट ऐं शानी न आहे, भले उहो चंड हुजे, सितारा हुजनि, सयारा, यूनिवर्स या कोई बि हुजे। त चवण जो मक़सदु इहो आहे त असांखे बैत खे इन तरह सां डील करिणो आहे, इन तरह सां अटैम्प्ट करिणो आहे असांखे, ऐं ईअं ई करण सां असांजो जेको स्कोर आहे उहो इनशाला सुठो वेंदो अची। अच्छा, त पहिरियों असां डिस्कस कयोसीं त हिकिड़ो असां क्लासिकल पोइट्री जो एग्ज़ाम्पल ॾियूं, सम्झायूं तव्हांखे लिखी करे, ऐं हींअर असां जदीद शाइरी जो जेको आहे हिकिड़ो बैत खणी आया आहियूं। उन जी असां 2 लाइन्स लिखियल आहिनि, उन में असां चवंदा तव्हांखे सवली सिंधीअ में सम्झण जी कोशिशि करियो। त हिन में बैत आहे त हैवान सिफ़त जे थियो इंसान त छा थियो, जे माण्हू न आहे त आदम थी कबो छा। हिन में सभ खां पहिरीं असां जेका सब हेडिंग ॾींदासीं, अगेन असां अॻु में बि डिस्कस करे आहियूं, त उन में ॾुखियनि लफ़्ज़नि जी माना, ॾुखियनि लफ़्ज़नि में हाणे हैवान जानवर, सिफ़त माना जेका ख़ासियत हूंदी आहे त हमें कहिड़ी हूंदी आहे, माण्हू पोइ माना इंसानियत, आदम हिते इंसानु चइबो। त हाणे जेकॾहिं कुझु दोस्त अहिड़ा बि हूंदा उहे चवंदासीं जेको बैत आहे उहो तमामु ईज़ी आहे, असां उन में ॾुखियनि लफ़्ज़नि जी माना छो ॾियूं। त ॾुखियनि लफ़्ज़नि जी माना तव्हां पंहिंजे लाइ न ॾींदो, तव्हां एग्ज़ामिनर खे ॾींदो लिखी करे। त असांखे जेको सिंधी लिटरेचर आहे ऐं उन में जेको पर्टिकुलर पार्ट आहे बैतनि जो ऐं जनरल सिंधी जो जेको चऊं पेपर में आहे क्वेश्चन, त इहो असांखे सुठी तरीक़े सां अचे थो ऐं असां सुठे तरीक़े सां उनखे अटैम्प्ट बि करे सघूं था, जस्ट टू फैसिलिटेट द एग्ज़ामिनर। उन खां पोइ जेकॾहिं तव्हां इहो शयूं ईअं लिखंदव त तव्हांखे इन में फ़ाइदो थींदो ऐं इनशाला तव्हांजो मार्कूं जाम थींदियूं तव्हांजूं। त काफ़ी दोस्त अहिड़ा बि हूंदा आहिनि, चवंदा आहिनि चएसि पोइ हीअ त असांखे ईज़ी आहे, पोइ असां इहो जेको आहे त सब हेडिंग छो ॾियूं। त चवण जो मक़सदु इहो आहे त सब हेडिंग तव्हां पंहिंजे लाइ नथा ॾियो, तव्हां एग्ज़ामिनर खे इहो रियलाइज़ करायो था त तव्हांजो जेको चऊं
अंडरस्टैंडिंग आहे सिंधी लिटरेचर जी या जनरल सिंधी जी उहा सुठी आहे ऐं सुठे तरीक़े सां उनखे तव्हां सम्झाए सघो था। उन जो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त तव्हां क्वेश्चन खे जेको लेंथ आहे उनखे वधाइण जे लाइ तव्हां हीअ सभु हेडिंग्स लाज़मी ॾियणियूं पवंदियूं तव्हांखे जेकॾहिं तव्हां स्कोर सुठो खणणु चाहियो था। अच्छा, त पहिरियों असां ॾुखियनि लफ़्ज़नि जी माना ऐं ॿी सभु हेडिंग में असां लिखियो आहे बैत जो फ़नी फ़िक्री जाइज़ो। त हिन में जेको मौज़ू आहे, मौज़ू कहिड़ो आहे? हिन मौज़ू तव्हांजो इंसानियत आहे, ठीकु आहे। ऐं त इंसानियत हुजणु खपे। माण्हू जेकॾहिं इंसानु पाण खे सॾाए थो त उहे इंसान जूं जेके ख़ासियतूं आहिनि उहे बि हुन में हुजणु खपनि। उन खां पोइ बैत जी तशरीह आहे। त बैत जी तशरीह आहे त इंसानु जेकॾहिं इंसानियत खां निकिरे थो त पोइ उहो हैवान आहे, ठीकु आहे। त जेकॾहिं हैवान सिफ़त इंसानु थियो त पोइ इंसान ऐं हैवान में फ़र्क़ु कोई न रहियो वञे। त बैत जी तशरीह में तव्हां इहो लिखंदो। उन खां पोइ बैत जी सम्झाणी में तव्हां इहो लिखो त जेको इंसानु आहे उन खे अशरफुल मख़लूक़ात जो दर्जो ई इन जे करे मिलियलु आहे त उन में अहसासु आहे, उन में नज़र आहे, उन में इख़लाक़ आहे। इहे सभु शयूं जेके पॉज़िटिव शयूं अचनि थियूं तव्हांजूं उहे तव्हांखे सुठे तरीक़े सां इंसानु बणाइनि थियूं ऐं जानवरनि खां तव्हांखे मुख़्तलिफ़ बणाइनि थियूं। उन खां पोइ बैत जो हासिलु मतिलबु छा इहो त असां इख़लाक़ सां रहूं, इंसानियत सां प्यारु कयूं ऐं इंसानियत जो क़दुरु कयूं ऐं पंहिंजा जेके फेलो बींग्स आहिनि पंहिंजा उन्हनि सां ॾुखी वेल में कमु अचूं। त उन हिसाब सां बैत जे हासिलु मतिलबु में तव्हांखे इहे शयूं एड करणियूं आहिनि। उन में तव्हां ॿ टे लाइनूं भले ॾींदा वञो। तव्हांजो जेको क्वेश्चन आहे, जेको तव्हांजो क्वेश्चन आहे या जेको इहे ॿ बैत वारियूं सिटरूं आहिनि, इन्हनि जे तव्हां इन तरीक़े सां जेके टे चार लाइनूं लिखंदा ईंदो बि तव्हांजो जेको क्वेश्चन आहे तमामु जाम लेंदी थी वेंदो ऐं लेंदी थी वेंदो। त उन जे लाइ तव्हांखे कापी जी फ़िक्र न आहे करणी। कापी तव्हांखे पंहिंजे इदारे जे तरफ़ां मिलंदी आहे। उन खे सिर्फ़ु तव्हां रिलेवेंट थी करे लिखण जी कोशिशि कंदा अचो ऐं अॻिते अचण जी कोशिशि कयो ऐं सुठो स्कोर खणो। अच्छा, त असां हीउ टियों बैत लिखियो आहे जदीद शाइरी मां। ग़ालिबन अब्दुल हुसैन सांगी जी शाइरी आहे मुंहिंजे ख़्याल में। ख़ैर जंहिंजी बि आहे, जेकॾहिं इहो पॉज़िटिव पॉइंट आहे, जेकॾहिं तव्हांखे शाइर जो नालो अचे थो ऐं तव्हां कन्फर्म आहियो त हीअ उन जी शाइरी आहे त उहो तव्हां उनखे मैंशन करे सघो था। अदरवाइज़ तव्हां इहो रिस्की कमु न कजो ऐं धोखो न हणण जी कोशिशि कजो हुते। त हीअ शाइर असां लिखी, हीअ शेर ॾिनल आहे। उन जी जेका असां लफ़्ज़नि जी माना लिखी आहे, लांढी हिकिड़ी चऊं, हीअ असां सब हेडिंग ॾिनी। उन खां पोइ हीअ लफ़्ज़, हीअ माना, हीअ लांढी माना छॼर या कचो घरु चइबो आहे। उन खां पोइ लोड़ो जेको आहे ढिंगरनि जी आॾ हूंदी आहे या कंडनि जी भित चई सघूं था असां, बबुर जा या कांडेरा जा जेके कंडा हूंदा आहिनि। उन खां पोइ जेको रहणु असां छा खे चऊं था, तरसणु या मौजूदु हुजण खे चई सघिजे थो। उन खां पोइ कखनि माना सुकल तीला फसल जा, सारियूं कणिक जा जेके सुकल तीला हूंदा आहिनि, इन कख चई सघूं था। उहो घरनि में यूज़ थींदो आहे, जंहिंमें असां कचा घर हूंदा आहिनि उन में कखनि में यूज़ थींदा आहिनि, ठीकु आहे। उन खां पोइ मगर खे असां पर या फ़क़ति में चई सघूं था। ऐं दुश्मन जी माना आहे बदख़्वाह, वेरी या हरीफ़। त उन खां पोइ हीअ असां हिन में जेकॾहिं असां कोशिशि कंदासीं, अच्छा, त असां ॾुखियनि लफ़्ज़नि जी माना खां पोइ असां ॿियूं जेके सभु हेडिंग्स एड कंदासीं। उन में बैत जो फ़नी फ़िक्री जाइज़ो असां ॾिसंदासीं त इन में फ़न कहिड़ो आहे, फ़िक्र ऐं मौज़ू कहिड़ो आहे। उन खां पोइ बैत जी तशरीह ॾींदासीं। त तशरीह में तव्हां चई सघो था त हिन में जेको इंसानु आहे या जेको माण्हू जो पंहिंजो पाण आहे त उहो पंहिंजो पाण खे भले कखा में घर में रहे पर उन जी जेका होॾ हुजे, हलणु हुजे, चाल चलत हुजे दुश्मन जे अॻियां ईअं हुजे त ॼणो लखनि में पियो रहे, लखनि सां पियो खेॾे, ठीकु आहे। उन खां पोइ बैत जी सम्झाणी में बि ईअं ई चवणो आहे त असांखे कॾहिं बि पंहिंजी कमज़ोरी ज़ाहिर न करणी आहे पंहिंजे दुश्मन जे अॻियां। हमेशह असांखे पंहिंजो पाण मज़बूत पेश करिणो आहे त असां हेॾा मज़बूत आहियूं, असां वटि हेतिरी ताक़त आहे असांखे। इन तरीक़े सां तव्हां अञा सुठो बि लिखी सघो था। हीअ जस्ट मां तव्हांखे सम्झायां थो त इन तरीक़े सां ईअं माना कोशिशि करे लिखिजे। उन खां पोइ बैत जो हासिलु मतिलबु इहो आहे त असांखे घुरिजे त असां पंहिंजी ज़िंदगी में जेके असांजा दुश्मन आहिनि, वेरी आहिनि, असांजा बदख़्वाह आहिनि, असां उन्हनि जे अॻियां पंहिंजो पाण खे कॾहिं बि कमज़ोर ऐं ॾुतरियल ऐं जेको आहे त पावरलेस करे फील न करायूं असां। ऐं असां पंहिंजो पाण खे हमेशह ताक़तवर मज़बूत पेश कयूं असां, जीअं उहे असांखे ईअं न सम्झनि त हीअ कमज़ोर आहिनि, असां हिन ते जेकॾहिं हला कंदासीं ऐं हिन ते हमिलो कंदासीं त हिनखे असां ख़तमु करे विझंदासीं। इहा उनजी जीअं दुश्मन जी भुल हुजे त बाबा जेकॾहिं तव्हां कखा में भले घर में रहो, ॾेखु तव्हांजो जेको लखनि वारो हूंदो त दुश्मन भुलिजी पवंदो त वाक़ई हिन वटि शायदि एतिरी ताक़त आहे। असांजो हिकिड़ो दोस्त हूंदो हुयो, पोइ कॾहिं कॾहिं उहो लाज़मी थींदो आहे त उहो कॾहिं कॾहिं शो करे त बाबा हीअ मूंखे चंद रुपया खपंदा, त पोइ असां चई वठंदासीं त तव्हां एतिरा पैसे वारा आहियो ऐं तव्हां हीअ कीअं था माना थोरी रक़म दस्ती में वठण जी कोशिशि कयो पिया। दस्ती माना उधार असां उत्तर जी लैंग्वेज में चवंदा आहियूं। त पोइ उहो चवंदो असांखे हिन बैत ते उहो माना मिसाल मूंखे यादि आयो त उहो दोस्त असांखे चवंदो त दुश्मन अॻियां फाफर
दोस्त सां दिली हवालु, त पोइ तव्हां बि पंहिंजे दोस्तनि सां दिली हवालु कयो ऐं दुश्मननि सां पंहिंजी फाफर कयो। त उमेदु आहे त हीअ असां नंढड़ी कोशिशि असांजी त असां तव्हांखे थोरो सम्झायूं त बैत जी तशरीह जेका आहे, बैतनि जी तशरीह हूंदी आहे या बैतनि वारो जेको क्वेश्चन आहे उहो या जेको जनरल सिंधी में जेको पार्ट आहे बैतनि वारो उन खे अटैम्प कीअं कजे, हीअ असां नंढड़ी कोशिशि असांजी। उमेदु आहे त सम्झ में तव्हांखे आयो हूंदो ऐं इन तरीक़े सां जेकॾहिं तव्हां कोशिशि कंदव त इनशाला तव्हांजो स्कोर बि सुठो ईंदो। ऐं उन खां पोइ जेके मां शयूं डिस्कस कयूं आहिनि या मां बैतनि खे सम्झाइण जी कोशिशि कई आहे ऐं होपफुली तव्हां उन खां वधीक लिखी सघो था, वधीक सम्झाए सघो था। हीअ जस्ट असां तव्हांखे सम्झाइण जी कोशिशि कईसीं त हिन तरीक़े सां ऐं हीअं सब हेडिंग्स ॾेई करे बैत खे हिन तरह सां उनजी लेंथ वधाए करे उनखे पेश करे सघिजे थो त जीअं तव्हांजो जनरल सिंधी में सुठो स्कोर अचे। इन सां गॾोगॾु अच्छा ॿियो जेकॾहिं तव्हांखे कोई बि सुवाल या क्वेश्चन आहे त उहो तव्हां कमेंट में असांखां पुछी सघो था। नेक्स्ट वीडियो ताईं असांखे इजाज़त ॾियो। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। थैंक यू सो मच।